भार साहब 1 साल तकरीबन थी चुको आ। छा तव्हां सम्झो था त जेका रिहेबिलिटेशन जो प्रोसेस हुयो लास्ट ईयर बोर्ड में, ऐं ख़ासि तौर ते जी बरसाति सां जेको नुक़सान थियो हो, जॻूं जी जी जे लाइ जेका पैसा ॾियणो हुया उहो छा मिली विया, या तव्हांखे को हुकूमत जी अहिड़ी का मनसूबाबंदी नज़र अचे थी त अञा को अहिड़ी सूरत हाल थिए त उन सां हुकूमत उनखे अफ़सोस कंट्रोल करे सघे? अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त ॿुधण में मुते आयो आहे त कुझु जायूं असां वटि ठहणु शुरू थियूं हम्म ऐं स्पेस ॾाढी स्लो आहे। इहा त जाइ पंहिंजे, इहा ॻाल्हि पंहिंजे जाइ ते आहे। ॻाल्हि इहा आहे त जे मींहं ॿिया पवंदा, जेको कुझु हम्म जिन वाटर कोर्सिस, जिन कैनालनि, जिन चमन छा का नुक़सानु पियो, उन जे बारे में छा थियो आहे? उन जे बारे में त का शइ न थी आहे। असां वटि सिमन जी नालीअ जी जेको बंदो पाणी डोड़े वियो आहे उहो ई अञा ताईं ठीक कोन थियो आहे। असां वटि वाह जेके वाटर कोर्सिस या वाह जेके सरकारी प्राइवेट पाणी डोड़े खणी वियो, जेके भॻा पिया अञा ताईं, हाणे पाणी वही आयो आहे। माण्हू पाण कोशिशि करे बंदि कंदा, बंदि करे नथा सघनि पिया पाणी। हिन हम्म वरी दरिया में हुते असां वटि पाणी, ऐं शिकारपुर ज़िले में पाणी जी शॉर्टेज आहे, पाणी कोन्हे असां वटि आबादीअ लाइ। ऐं जेको बि नुक़सानु थियो आहे इंफ्रास्ट्रक्चर, पुलनि जो, वाहन जो, का शइ असां वटि ठीक कोन थी आहे शिकारपुर ज़िले में, ख़ासि करे लकी ऐं गड़िया सीरे में। न के सिमशाट जी नाली साफ़ थी आहे, न को कैनाल जी कड़ भई आहे त उन ते मड़े ईअं मिटी विझी विया आहिनि, को संभालण वारो कोन्हे। सभिनी खे चयो त हर सूमर ॾींहुं मां वरी मां सेक्रेटरी सां मीटिंग रखी आहे त वरी ॿीहर मां रहियो ई कराची, इन मां वञिणो ॻोठ मां रहियो इन लाइ आहियां त ॻाल्हायां त बाबा असांखे वरी केतिरो घोड़ाईंदो, केतिरो नुक़सानु ॾींदो। इहा हालत आहे असां वटि। पाणी आहे इरिगेशन डिपार्टमेंट सिंध हुजे, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट हुजे, या रिहेबिलिटेशन जा डिपार्टमेंट हुजनि, ही फंड्स पोइ काॾे थो वञे? ऐं अगेन उहो ई उहो ई ग्लोबल वार्मिंग आहे, उहो ई बरसाति थींदियूं त पोइ साॻी सूरत हाल थींदी। अदा का बि शइ इम्प्रूवमेंट रिपेयर न थी आहे, को कैनाल रिपेयर कोन थियो आहे, का समस्या जी खाती कोन थी आहे। इंजीनियर जेको शिकारपुर में आहे उहो कंहिंजी ॿुधण लाइ तयारु कोन्हे, कंहिंजी फोन अटेंड करण लाइ तयारु कोन्हे। सेक्रेटरी वटि वञी वेठो आहे, मां सेक्रेटरी न आयो, हाणे वेही फोनियूं कयूं, सेक्रेटरी फोन अटेंड न पियो करे, चीफ जी फोन अटेंड कोन थो करे, पीडीए जी फोन कोन थो करे, अचे कोन थो हुते कम ते ॾिसण लाइ। असां वटि का बि तब्दीली कोन्हे। जे मींहं असां वटि पिया त असां वटि साॻी सूरत हाल थींदी शिकारपुर ज़िले में जेका परोक सां थी आहे। न त इहो भार मां साहब सभिनी खे असां इंफॉर्म बरसाति करे सिर्फ़ चुका आहियूं। छा ओपोज़िशन वारनि खे बुणंदी आहे छा? माना बरसाति में सिर्फ़ नुक़सान ओपोज़िशन वारो जो थींदो आहे त हीअ हुकूमत सोचे छो न नथी न त भाई सभिनी जो थींदो, नुक़सान सभिनी जो त थींदो। सभिनी जो अगरि थींदो? सिराज न स्पीकर उन जो थींदो, उन्हनि जो थियो आहे, सभिनी माण्हुनि जो नुक़सानु थींदो। हा अपोज़िशन कोन्हे का, को ॿुधण लाइ तयारु कोन्हे, को ऑफिसरनि जूं अहिड़ा पोस्ट थियल आहिनि जेके पंहिंजे बॉसिस खे नथा ॿुधनि था त असांखे काॾो ॿुधंदा। त पोइ हाणे पाणी आहे बीएसपी त चवंदा 16,000 पाणी क्यूसेक करे थो, मैक्सिमम हलंदो आहे 17-18। त उन में अञा ताईं तव्हां नोट कयो, लबाणो शाह खे पंहिंजनि खे मोकिलियो, ॾिसी लबाणो शाह ते अञा ताईं अॼु 15 जुलाई आहे, पाणी न पहुतो अञा ताईं। अच्छा, ऐं इहा ही त हालत आहे। हाणे जेको पाणी हाणे न बोर्ड पहुतो आहे अलर्ट त बि साल जारी जी थी आबादी वियो कीअं आहे। थींदी? ऐं जेका जाइ ठाहिण जो वाइदो कयो वियो त भई जंहिंजी जाइ किरी आहे या जॻह किरियूं आहिनि, दुकानूं किरियूं आहिनि या नुक़सानु थियो आहे इमलाक खे, उहो ठाहिण जे लाइ त अञा सर्वे हलनि था, 1 साल थी वियो आहे। न असां वटि किन जाइनि ते कमु शुरू थियो आहे, ग़लति ॻाल्हि मां न कंदुसि, उते कमु शुरू थियो आहे। किन जाइनि ते असां पंहिंजे घर को इमदाद बि ॾियूं था, आवाज़ इलाह जे हिकु कमरे जो माण्हू जी पूराई कोन थींदी, तमामु बुरी हालत में माण्हू, उनखे काथे काथे असां उते कमु शुरू आहे। अञा नओं शुरू थियो आहे कि हिकु अधु ॻोठ में शुरू थियो आहे। बाक़ी ऐं मास जीअं थींदो आहे ईअं कोन्हे, पैसनि में मथां डिले थो थिए। पर ॻाल्हि आहे त असां हाणे अॻिते खां त बचूं, इहे त जेके वियासीं विया, आईंदे कीअं बचूं? जे मींहुं थो पए जुलाई में, चवनि था अगस्त में, त कीअं बचंदासीं? इहे समस्या खां इहे वाद पाणी उल्टा साॻी कारकरदगी जेका लास्ट ईयर कई अथऊं।